लाड़काने में पेटे अलिफ जे उहिदेदार उस्तादनि खे सस्पेंड करे कराची रिलीव करण वारे अमल ख़िलाफ़ खैरपुर में पेटे अलिफ जे उस्तादनि पारां पेटे अलिफ जे ज़िलई सदर मुख्तियार सोलंकी जी अॻवानी में प्राइमरी स्कूल शाह लतीफ़ खां प्रेस क्लब खैरपुर ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि मुख्तियार सोलंकी, खैर मोहम्मद सुमरो, अब्दुल वहाब सोलंकी, ग़ुलाम सरवर कांहर, अब्दुल जब्बार वसाण ऐं ॿियनि ख़िताब कंदे लाड़काने में पेटे अलिफ जे उहिदेदार उस्तादनि खे सस्पेंड करे कराची रिलीव करण वारे अमल जी मुज़म्मत कई ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सेक्रेटरी सिंध एजुकेशन खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सस्पेंड कयल उस्तादनि खे बहाल करे संदनि स्कूलनि में मुक़ररी कई वञे। ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।